बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मेरा काबिल एहतराम मुझो भाइटियो आमज़ादा लश्कर खान ऐं डिस्ट्रिक्ट जो जनरल सेक्रेटरी मोहम्मद कुनल सुमरो साहब, वैस शाह गाजी खान मुगेरी ताल के प्रेसिडेंट ऐं सिटी जो सदर लियाकत भाई, जनरल सेक्रेटरी इकबाल भाई, ऐं उन पिंडाल में वेठल मुंहिंजा भाइराऊं मुगेरी बिरादरी से ताल्लुक़ रखंदड़ चांडिया बिरादरी से बुरड़ा बिरादरी से जेके भी इतने आयूं सभिनि खे अस्सलाम वालेकुम। जीए भुट्टो इलेक्शन पे अचण वञण जी शइ आहे। जेके चार माण्हू हिते अचे बीठा आहिनि ऐं असांजे शहर में भुल था कनि त साईं असां कयो का छा कयो तव्हां दा मींहनि जे ॾींहंनि में असां कमु था करूं, असां निकिरी वञूं त पोइ ते वञी ॿी फोटू कढाए त साईं इहे PTI करायो आहे। इहा अहिड़ी सियासत असां न सिखी आहे न कई आहे। बाक़ी शाबान तव्हांजो ॾिठल आहे जो शायदि असां ॾींदासीं त बाबा ॾींहुं राति असां ईंदासीं, हिकिड़ी अची बाटा जी रबड़ चौंपल सां बीठे रोडनि खे साफ़ कराईंदो। इहो बि चेयरमैन हो असांजो, ॿिया बि चेयरमैन रहिया आहिनि असांजे अॻ में, उन्हनि खे बि तव्हां ॾिठो हूंदो त उहो किथे वेठा आहिनि। अॼु शाबान असांजो किथे वेठो आहे, मोटरसाइकिल बि चढ़ण खां कोन्हे, कमु कयईं त हिन शहर लाइ कई। शाबान ई कामयाबु कंदो, या तव्हांजी कामयाबी असांजी कामयाबी, पार्टी जी कामयाबी असां बि पार्टी। जीए भुट्टे जी कामयाबी, बेनज़ीर मोहतरमा शहीद राणी जी कामयाबी, असांजे नौजवान लीडर बिलावल भुट्टे साहब जी कामयाबी थींदी। तव्हां सभिनि जी ॿाहिरनि जी तमामु वॾी महिरबानी, इज़त ॾिनो असांखे हिते। साथ सलामत। जीए भुट्टो।